हैदराबाद जी कलोड़ा कॉलोनी में हारी जिदोजहद जे बानी कामरेड हैदर बख्श जतोई जी 46वीं वरसी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में कामरेड अजहर जतोई, कामरेड समर हैदर जतोई, बीजेल सिंधी, अहमद नवाज इनकलाबी, महरम लुंड, कादिर बख्श सीलरो समेत दानिश्वरन तोड़े अदीबन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते वरसी तकरीब खे खिताब कंदे अॻवाननि चयो त कामरेड जतोई हमेशा हारियुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो आहे, जंहिं करे खेसि मच जेल ऐं शाही किले में क़ैद कयो वियो। सिंध धरती ते गूंजदो हो जेको आवाज़ सिंध जो केस लड़ंदो हो, वो आवाज़ जेको रियासत जे हुकुमराननि खे ललकारींदो हो, वो आवाज़ जेको हारी खे हक़दार चौराईंदो हो, वो आवाज़ जंहिं ज़मींदारी निज़ाम खे रद्द करे छॾियो। हुन अंग्रेज़ राज में जॾहिं हुन ज़ुल्म ॾिठा, वॾेरा शाही ऐं जागीरदारी जा वॾे मनसब ते पहुतो। डिप्टी कलेक्टर अंग्रेज़ जो मिड़ई ॻाल्हि कोन हुई, हुन मनसब ते पहुतो। जॾहिं हुन मनसब ते पहुची ऐं नज़र फेराई तो हुनखे मिसकीन पीड़ियल तबिको, महिनत कश माण्हू, गरीब मिसकीन, छो पाण बि गरीब खाइण सां ताल्लुक रखंदो, कोई फ्यूडल जो पुट न हो। तॾहिं बाबा सिंध हैदर बख्श जतोई उन में किरदार अदा कयो। जॾहिं सिंध जे नाम वठण माना सिंध कारियर ते पेर पवण, तॾहिं बाबा सिंध हैदर बख्श जतोई चई छॾियो, जिए सिंध, जिए सिंध, जामे मोहब्बत पिए सिंध। अॼु सिंध जा वॾेरा जागीरदार पीर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, तू त दुबई जे महलनि में वेठो आहीं, पर तो कॾहिं सिंध जे गरीब हारियुनि मिसकीननि जो दर्द ॿुधो आहे, जेके सिंध जा नौजवान ख़ुदकुशियूं पिया कनि, नौकरियूं न आहिनि, बेरोज़गारी में वीचारा ख़ुदकुशियूं पिया कनि। तव्हां सिंध जो कोयलो खपाए छॾियो, सिंध जो पाणी खपाए छॾियो, सिंध जी तालीम पीपुल्स पार्टी वारनि तबाह करे छॾी, पर ही वॾेरा जागीरदार पंहिंजा पेट भरण में पूरा लॻा पिया आहिनि। तहरीक हारी कामेची ठाही, काई बि वॾी पार्टी न ठाही, पर हुन असूलनि जी सियासत कई त भाउ मुंहिंजा जियो ऐं जीअण ॾियो। इहा जेकी देॻ आहे उहा तपे पई। कोई बि हारी ॿुधाए त मां ख़ुशि आहियां, कोई बि माण्हू चवे त हिन हुकुमराननि खां हिननि खां को बि इंसान ख़ुशि न आहे। वरसी तकरीब में क़ौमी रागी बीजल सिंधी क़ौमी गीत ॿुधाए हाज़रीन खां भरपूर दाद वसूल कयो। हैदर त हज़ारनि में जीअं चंद सितारनि में, हैदर त हज़ारनि में जीअं चंद सितारनि में, हू मरके पियो ऐं झरके पियो, मरके पियो ऐं झरके पियो। नकी डाज काहीं डरियो, चई जेल भले भरियो, नकी डाज काहीं डरियो, चई जेल भले भरियो। दूल्ह जे त पारनि में ही चंद सितारनि में, दूल्ह जे त पारनि में ही चंद सितारनि में, झरके पियो ऐं मरके पियो। वरसी तकरीब दौरान कालाबाग डैम रिथा ख़त्म करण, ज़रई सुधार आणे भाण ऐं ॿिज जी क़ीमतुनि में घटिताई करण, बारदाने जी मुनसिफ़ाणी विर्छ करण, पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचाइण समेत ॿियूं करारदादूं अक्सरियत राय सां मंज़ूर कयूं वयूं। कैमरामैन इजाज़ खोसे सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान टीवी, हैदराबाद।